नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई आहे सबको जे ब्यूरो चीफ दर्शन देव भील पारां। रिपोर्ट मूजिब उमरकोट राजा रस्ती शहरी इतिहाद पारां दादू में मासूम अफशान सां थियल ज़ुल्म जे ख़िलाफ़ सदर आशिक अली राजड़, नायब सदर अमजद अली पल्ली, प्रेस सेक्रेटरी फारूक पल्ली जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त जवाबदार खे सरेआम फांसी ॾिनी वञे। असां अफशान ऐं हुन जे माइटनि सां गॾु आहियूं। दादू में 3 साला मासूम न्याणी अफशान सां थियल ज़्यादती वाक़िए ख़िलाफ़ सूफ़ी फ़कीर जे शहर राजा रस्ती में शहरी इतिहाद पारां अमजद पल्ली, आशिक राजड़, फारूक पल्ली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़ चयो त दादू वाक़िए में पूरी इंसानियत खे रुआरे छॾियो आहे। हर अहल दिल माण्हू वाक़िए ते रोइण ते मजबूर आहे। इन वाक़िए जे करे पूरे सिंध में कावड़ ऐं ॾुख जी लहर छायल आहे। अफ़सोसनाक सूरत हाल आहे जो सिंध में अहिड़नि वाक़िअनि में वाध अची रही आहे। एहतजाज कंदड़नि घुर कई आहे त वाक़िए जे जवाबदार खे सरेआम ऐं जल्द फांसी ॾिनी वञे त जीअं आईंदा को दरिंदो अहिड़ो अमल करण जी जुरत न करे सघे। दादू जे वाक़े तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? इहो दादू जो जेको वाक़ियो थियो आहे मासूम अफशा जो, इहो तमामु दिलि खे ॾुखोईंदड़ ऐं दिलि खे छुईंदड़ वाक़ियो आहे। मासूम सिर्फ़ु 3 सालनि जी न्याणी सां जेको एॾो ख़तरनाक हादसो थियो आहे, हिन में असांखे तमामु घणो ॾुख आहे। असीं हिन जे माइटनि सां ॾुख में शरीक आहियूं ऐं हुकूमत सिंध ऐं दादू जी पुलिस सां सभिनी खां असीं मुतालबो इहो करियूं था त जवाबदार खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं जवाबदार गिरफ़्तार बि आहे, पर जवाबदार खे फांसी ते सरेआम लटकायो वञे त अॻिते जेके मासूम न्याणी सां अहिड़ो ज़ुल्म न थिए। महिरबानी। असांजो मुतालबो इहो आहे त जवाबदार त गिरफ़्तार आहे, पर पूरी सिंध बि सरापा एहतियाज आहे। पर असांजो मुतालबो इहो आहे त हिन बेग़ैरत खे दादू जे चौक ते बीहारे हिन खे सरेआम फाही ते लटकायो वञे, जीअं असांजी प्यारी सिंध जूं ऐं पूरे पाकिस्तान जूं जेके बि न्याणियूं आहिनि सभु महफ़ूज़ रहे।